नाज़िर बिन कासिम जे इलाइक़े काठोड़ में फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें माहिर डॉक्टरनि डॉक्टरियाणियुनि मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां रिसोता रब नवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। ही जेकी असां कैंप हिते ऑर्गेनाइज कराई आहे, ये एक्चुअल 1970 खां 1970 खां ही सिस्टम हले पियो। सो उन्हनि जी ही हिकिड़ी कड़ी आहे। इन में जेको मोस्टली असांजो आहे उहो पाकिस्तान आई बैंक सोसाइटी जेकी आहे उन हिन खे ऑर्गेनाइज़ करायो आहे। इन खां अलावा जेको आहे जनरल चेकअप असां कोविड जे हवाले सां बि कयूं था। हिन में असां हिकिड़ो टेस्ट कयूं था कोविड एंटीबॉडी, जंहिंजो रिज़ल्ट तव्हांखे 15 मिंटनि में मिले थो। ऐं इहो बि असांजी डाउ यूनिवर्सिटी जी कोलैबोरेशन में हिननि जी उनजी हेल्प सां असां ही कयूं पिया। ऐं हिन में असां पाकिस्तान सोसाइटी ऑफ गैस्ट्रोएंटरोलॉजी जे हवाले सां बि असां में हिन में शमूलियत इख्तियार कई आहे। ऐं इन खां अलावा जेको असां कोविड जो टेस्ट कयूं था कोविड एंटीबॉडी, इहो असांखे इहो शो कंदो त हिन में घणा माण्हू आहिनि जेके ॻोठ में कोविड जेके पॉज़िटिव आहिनि। हाणे एंटीबॉडी पॉज़िटिव जो इहो मक़सदु कोन्हे त उन्हनि खे बीमारी हूंदी, थी सघे तो उन्हनि खे कोविड लॻी वियो हुजे ऐं उहे प्रोटेक्ट थी विया हुजनि, पर जे एंटीबॉडीज़ पॉज़िटिव अचनि थियूं ऐं उन्हनि खे कंहिं सिम्टम आहिनि या बुखार आहे खंघि आहे त फर्दर उनजो टेस्ट असां PCR कराईंदासीं। जे मुताबिक़ पेशेंट्स ईंदा आहिनि, जीअं अगरि के अहिड़े एरिया में वञूं था जेके हे एरिया आहे जेको इलाही ज़्यादा जेको जंहिंमें नॉलेज ना आहे पेशेंट्स खे, इलाही जेको सा आहिनि स्किन प्रॉब्लम्स बि अचनि था, पाणी सां रिलेटेड प्रॉब्लम्स बि अचनि था। ठीकु आहे, उन्हनि जी हाइजीन बि सुठी न आहे, उन्हनि जे खाइण पीअण जी बि जेको सा न्यूट्रिएंट्स बि उहे बि सुठा न आहिनि। उन्हनि में ॾाढी प्रॉब्लम्स ईंदियूं आहिनि हेल्थ जे मुताबिक़। जीअं हिते हींअर ताईं जेके ज़्यादा नज़र आया आहिनि उहे जेको सर बि तव्हांखे ॿुधाए चुको आहे, टाइफॉइड, हेपेटाइटिस C, स्किन जो प्रॉब्लम्स आहिनि उहे अची चुकियूं आहिनि हींअर ताईं। इन खां पहिरीं बि जेके कैंप थी चुका आहिनि उन्हनि में बि इहो ई आहे कि एरिया जे मुताबिक़ अगरि हॉक्सवे जी साइड असांजो कैंप लॻो त उन साइड बि ज़्यादा सां ज़्यादा स्किन जा प्रॉब्लम्स अचनि था, छो त पाणी जो जो अचे तो पानी यूज़ थे तो उन्होंने जो पानी सही ना है। यूई ऑर्गेनाइजेशन है ज़ैद इनिशिएटिव, उनके साथ एक मेडिकल कैंप ऑर्गेनाइज़ किया है काठोर के इलाके में, जिसमें हमारी कोशिश है कि हम मोर देन 2000 लोगों को फैसिलिटेट कर रहे हैं, जिससे हम उनको फ्री मेडिकेशन दे रहे हैं। कंसल्टेशन है, कार्डिक कंसल्टेशन है, हमारे पास गायनी से रिलेटेड है, पीच डिपार्टमेंट मौजूद है, आई डिपार्टमेंट मौजूद है। उसके अलावा हमारी यहाँ पे जर्नल लैब्स परफॉर्म हो रही हैं, जिसमें जो जर्नल टेस्ट होते हैं वो फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पे किए जा रहे हैं। कोविड एंटीबॉडीज़ की जा रही हैं। हिन महिल ताईं असां तक़रीबन 500 पेशेंट रजिस्टर्ड करे चुका आहियूं, जेके असांजा मुख़्तलिफ़ डॉक्टर हिते जेके गायनेकोलॉजिस्ट आहे, कार्डियोलॉजिस्ट आहे, ॿारनि जो स्पेशलिस्ट आहे, डेंटल सर्जन आहे, जनरल फिजिशियन आहे, इन्हनि ही मरीज़ ॾिठा आहिनि। हिते ज़्यादातर जेका बीमारी उहा अचे थी खून जी कमी आहे, साह जी तकलीफ़ या बुखार सां गॾु मरीज़ अचनि था। उन्हनि सभिनी जी तशख़ीस बि थिए थी, जंहिंखे ज़रूरत आहे त लेबॉरेटरी खून जो टेस्ट बि असां वटि थिए थो, जंहिंमें कि असां टाइफाइड, मलेरिया, हेपाटाइटिस ऐं जेके कुझु ॿिया ज़रूरी टेस्ट उहे कयूं।